आहे एहतजाजी तहरीक खे अॼु ॿियो हफ़्ते जी शुरूआत आहे जेकी तालाबंदी जी अॼु वरी ॿिए हफ़्ते जी शुरूआत आहे ऐं इनशा ताला हू इहो सम्झे थो त असांखे अॻियाए धमकाए हटाईंदो पर असां जेको गॾु लॻाऊंसि इनशा ताला मुराद अली शाह तूं जो घेरा ई मुलाज़िम कंदा अॼु तूं ॾिसे थो त ज़िले कश्मीर जो सभु मुलाज़िम हिते मुतहिद आहे ऐं गॾु आहे जो अलामती बुख हड़ताल आहे असांखे मर्कज़ी लीडरनि जो हुकुम आहे उन मुताबिक़ ही जंग तोसां जारी रहंदी पलीजे साहिब जो चवणु आहे त कुझु माण्हू असां जॾहिं DRA जे लाइ वियासीं वापसि आयासीं त कुझु मुलाज़िमनि इहो सम्झो त जंग हाराइजी वई जेके ईअं सम्झनि था जंग हाराइजी वई त वाक़ई जंग उहो माण्हू कॾहिं बि नथो खटी सघे ऐं इनशा ताला असां उन पलीजे साहिब जे लफ़्ज़नि ते त जंग असांजी जारी आहे मुक्कनि सां असांजी लतुनि सां चकुनि सां असांजी जंग जंग का हथियार सां न आहे असांजी जंग कलम जी जंग आहे तूं जेको कलम वहायो आहे इनशा ताला जेसि ताईं उहो तूं नोटिफिकेशन कैंसिल नथो करे त तुंहिंजी इहा रस्ता रोक जारी रहंदी इनशा ताला ही मुलाज़िम पेंशन जो शुरूआत जंहिं जंग जो खां थी आहे इंश्योरेंस खां एनुअल फंड खां जेसि ताईं उहो न ॾिनो वेंदो तेसि ताईं असां पेंशन वारो छड़ो नोटिफिकेशन क़बूल कॾहिं बि न कंदासीं